अंदर जेका अमुन जी रैली अमुन मार्च जी सूरत में जेके निकिता उन्हनि जो मैसेज सिर्फ़ु इहो त सिंध पुरअमन धरती आहे। असां पंहिंजे वतन ते कंहिं बि क़िस्म जी दहशतगर्दी बर्दाश्त नथा कयूं। उन मैसेज खे पुरअमन माण्हू आहे, उन्हनि वटि न हथियार हुआ, न उहे गुंडा हुआ, न उहे दहशतगर्द आहे। कराची जे अंदरि नियाणियुनि खे जेको सो तज़लील जो निशानो बणायो वियो आहे, जेका असां सही सिधी सम्झूं था त दहशतगर्दी आहे, बदमाशी आहे, असां हिन खे गुंडागर्दी सम्झूं था। असां सिंध जा पुरअमन माण्हू आहियूं। असां पंहिंजे धरती ते अमुन था चाहियूं। हिते न असां मुल्ला परस्ती बर्दाश्त कंदासीं, न रियासत पारां गुंडागर्दी बर्दाश्त कंदासीं, न वर्दीगर्दी बर्दाश्त कंदासीं। असां चऊं था सिंध पुरअमन धरती आहे, सभिनी मज़हबनि जी माउ आहे, सिंध खे अमुन सां रहणु ॾिनो वञे। असां अॼु जेके क़ौमी कारकुन असांजा गिरफ़्तार थिया आहिनि, डॉक्टर नियाज़ करानी जेको गिरफ़्तार आहे, रियाज़ चांड जो गिरफ़्तार आहे, जसाफ जा दोस्त असांजा गिरफ़्तार थिया आहिनि। असां उन जे जेको सो रद्द अमल में अॼु बाईपास इंडस हाईवे ते वेठा आहियूं। असांजो इहो ई मुतालबो आहे क़ौमी कारकुन जेके बि गिरफ़्तार आहिनि, कूड़ा केस जेके